छह मुसलमान मुल्कनि पारां इसराइल खे तस्लीम करण वारी दावा ते पाकिस्तान जो रद्द अमल साम्हूं अची वियो। निगरान परॾेही वज़ीर जलील अब्बास जिलानी चयो आहे त इसराइल सां लाॻापन बाबति पाकिस्तान पंहिंजो फ़ैसिलो मुल्की मुफ़ादनि मुताबिक़ कंदो। इसराइल सां लाॻापन जे मामले ते फ़लस्तीनी अवाम जे मुफ़ादनि खे नज़र में रखंदे ई को फ़ैसिलो कंदासीं। इसराइली परॾेही वज़ीर एली कोहन दावा कई हुई त सऊदी अरब समेत छह मुसलमान मुल्क इसराइल खे तस्लीम करे रहिया आहिनि। आइन में वाज़े आहे त मुल्क जो निज़ाम चूंडियल नुमाइंदाई हलाईंदा समूरनि सियासी पार्टियुनि खे चूंड विढ़ण जी मुकमिल आज़ादी हासिल हूंदी। सुद समा वारे निगरान वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी चयो आहे त सरकारी मीडिया कंहिं बि सियासी पार्टी जी हिमायत या मुखालफ़त न कंदी। जेतिरो वक़्तु आहियूं मसइला हल करण जी कोशिश कंदासीं। पंजाब में अखियुनि जी वबा जे जाली इंजेक्शन लॻाइण सबबि शुगर जे मर्ज़ में मुब्तला मरीज़ सख़्त मुतासिर। जाली इंजेक्शन लॻण सबबि शुगर जा 40 मरीज़ अखियुनि जे नूर खां महरूम थियण जी तस्दीक। जाली इंजेक्शन विकिरो कंदड़ टोले मारुगो हिकु जवाबदार गिरफ़्तार थी सघियो, बाक़ी को बि जवाबदार कानून जी पकड़ में न अची सघियो। पंजाब जे सिहत खाते जे निगरान वज़ीर डॉक्टर नासिर जमाल चयो आहे त लाहौर, कसूर, मुल्तान ऐं सादिकाबाद में जाली इंजेक्शन लॻाइण जा केस रिपोर्ट थिया आहिनि। सूबे में जाली इंजेक्शन विकिरो कंदड़नि जा तफ़सील गॾु करे रहिया आहिनि। KTN न्यूज़ जे बहादुर रिपोर्टर शहीद जान मोहम्मद मर जे क़त्ल खे 42 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी। कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ निगरान हुकूमत ऐं पुलिस रुगो दिलास ॾियण में पूरी। पुलिस हेल ताईं रुगो 3 सहूलियतकारनि खे गिरफ़्तार करे हथ ते रखी वेही रही। मुख्य कातिल ऐं मास्टर माइंड अञा ताईं कानून जी पकड़ में न अची सघिया। शहीद जान मोहम्मद मर जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ एहतिजाज बि जारी। शहीद जान मोहम्मद मर जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ कलम धणनि जो एहतिजाज। सखर में यूनियन ऑफ जर्नलिस्ट तरफ़ां शहीद जान मोहम्मद मर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो। अलामती बुख हड़ताली कैंप बेक़ाइम। सहाफ़ियुनि, सियासी समाजी तंज़ीमुनि ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि पारां शिरकत। सहाफ़ियुनि जो चवणु आहे त शहीद जान मोहम्मद मर जे समूरनि कातिलनि ऐं सहूलियतकारनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे कानून जे कटड़े में आणे शहीद जे खून सां इंसाफ़ कयो वञे। सिंध जे निगरान वॾे वज़ीर शदात कोट JSF लाइ मक्सी केनाल में पाणी जी खोट जो नोटिस वठंदे रिपोर्ट तलब करे वरिती। वॾे वज़ीर मक़बूल बाक़िर चयो आहे त शदात कोट ज़िले में पाणी खोट सबबि सारियुनि जो फसल तबाह थी रहियो आहे। सैफुल्ला केनाल में पाणी छॾे आबाद घरनि जो मसइलो हल कयो वञे। कराची जे इलाइक़े बोर्ड बेसन में गॾियल क़ौम जे नुमाइंदे खां मोबाइल फोन फुर कंदड़ फोरू गिरफ़्तार। SSP ॾखण मूजिबि जवाबदार 2 हफ़्ता अॻु क्लिफ्टन मां परॾेही शहरी खां मोबाइल फोन फुर करे फरार थी वियो हो। जवाबदार जे कब्ज़े मां हिकु पिस्टल ऐं फुर कयल 2 मोबाइल फोन हथ कया विया आहिनि। वधीक जांच कई पई वञे। हाला वेझो केले जे फसल मां नौजवान जो तशदद थियल लाश हथे। इतला ते पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतकिल करे छॾियो। वारसनि ऐं पुलिस जो चवणु आहे त नौजवान सुहिणो अबड़ो गाह करण लाइ वियो हो। वापसि न अचण ते संदसि ॻोल्हा कई त केले जे बाग़ मां तशदद थियल लाश मिलियो। पुलिस मूजिबि नौजवान जे जिस्म ते तशदद जा निशान आहिनि। मामले जी जांच कई पई वञे। कादिरपुर में छिते कुते जो ॾाढियल नीगर फोत। मेघवाड़ पाड़े वासी चइने वरियनि जो महवेद कुमार ज़िंदगी जी जंग हाराए वियो। नीगर महवेद कुमार खे कुझु ॾींहं अॻु छिते कुते ॾाढे ज़ख़्मी कयो हो। मियां साहब वेझो ज़मीन जे तकरार तां 2 धुरनि में झड़ो। फायरिंग में हिकु नीगर क़तल। ॻोठ अब्दुल रहीम जाफ़री में जाफ़री बिरादरी जी 2 धुरनि में झड़े दौरान फायरिंग में 13 वरियनि जो ज़मीर जाफ़री मारिजी वियो। नीगर जो मड़ अस्पताल मुंतकिल करे पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले।
धुरन में शिकताण बरकरार। औरताणे आवास ते इरकजी अगवा थियल ठटे वासी नौजवान खे पुलिस बाजियाब कराए न सघी। वारसन जो धरणो पुलिस जी ख़ातिरनि बाद ख़त्म कयो वियो। अगवा थियल नौजवान इरफान मसीह जी बाजियाबी लाइ संदसि वारसन क़ौमी शहरा ते धरणो हयो। पुलिस पहुची नौजवान जी बाजियाबी जी ख़ातिरी कराइण बाद धरणो ख़त्म करायो। धरणे दौरान नौजवान जी अमड़ बेहोश थी वई। वारसन जो चवणु आहे त धाड़ेलनि नौजवान जी बाजियाबी लाइ 1 करोड़ रुपया भूम तलब कयो आहे। फौरी तौर नौजवान खे बाजियाब कराए वञे। मलीर में ट्रांसपोर्टर्स जो मुतालबन जी मंजता लाइ 5 ॾींहं बि लिंक रोड ते धरणो। हैदराबाद ऐं कराची तरफ़ ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक सख़्त मुतासिर। ट्रांसपोर्टर्स पारां सुभाणे मोटरवे बंदि करण जो चिताव। मुज़ाहिरीन चयो आहे त निजी कंपनी खे टूल ऐं कांटो ॾेई ज़ुल्म कयो वियो आहे। नोटिस वरितो वञे। ऐं लाड़काणे जे नज़र पाड़े मां 5 ॾींहं अॻु पुरसरार नमूने गुम थियल शागिर्द जो पतो न पइजी सघियो। वारस परेशान। संदन चवणु आहे त शागिर्द फरहान तुनियो जी ॻोल्हा में मदद करे बेचैनी ख़त्म कई वञे।